कराची जे मानसरा कॉलोनी में परडेही जी गाड़ी ते थियल हमले जा सीसीटीवी फुटेजिस मेहरान टीवी हथ करे वरता आहिनि। तफ़सील ॿुधाए रहियो आहे कमर मेमण। जी कमर, छा तफ़सील आहिनि? जी बिल्कुल, लांडी मानसरा कॉलोनी में परडेही जी गाड़ी ते दहशतगर्दनि जे हमले जा सीसीटीवी फुटेज जेके साम्हूं आया आहिनि। फुटेजिस में पुलिस खे जेको आहे दहशतगर्दनि ते फायरिंग करे कंदे जेको आहे ॾिसी सघे थो। पुलिस जी फायरिंग में जेको आहे हिकु दहशतगर्द मारिजी वियो हो। ॿ दहशतगर्द जेके आहिनि फुटेजिस में ॾिसी सघे थो त ॿ दहशतगर्द जेके आहिनि मोटरसाइकिल ते गाॾी जो वेझो पिया था। दहशतगर्दनि जेको आहे परडेही जी गाॾी खे रोकण जी कोशिशि कई ऐं जंहिं ते गाॾी जे अंदरां जेको आहे सिक्योरिटी गार्ड हुननि ते फायरिंग कई, जंहिंखां पोइ हुते जेका आसपास जेका पुलिस मौजूद हुई, फायरिंग जे आवाज़नि खां पोइ अलर्ट थी ऐं पुलिस जेको आहे पंहिंजो जेको आहे पोज़ीशनूं संभाले वरितियूं। दहशतगर्द जेको आहे पुलिस ते जेको आहे फायरिंग करे ॾिनी ऐं फायरिंग जे ॾे वठ में जेको आहे उहो हिकु दहशतगर्द जेको मारिजी वियो, जॾहिं त ॿियो दहशतगर्द जेको ख़ुदकश जैकेट पहिरियल हो उन पंहिंजो पाण खे ब्लास्ट करे छॾियो, जेको मौके ते फोत थी वियो। हिन वाक़े में जेको आहे सिक्योरिटी गार्ड सुधो जेको आहे 6 खां वधीक ॼणा जेको आहे ज़ख़्मी थी पिया आहिनि, जिन खे अस्पताल मुंतक़िल कयो वियो आहे, जॾहिं त सिक्योरिटी गार्ड नौरोज़ ख़ान जी हालत जेका आहे घंटी जोगी ॿुधाई पई वञे ऐं उनजो इलाज जेको आहे जारी आहे। जी कमर, अवां जी महिरबानी।